हैदराबाद में हुसैनी वेलफेयर एसोसिएशन फाउंडेशन तरफां 13 रजब विलादत बासादत मौला अली अलैहिस्सलाम जी मुनासिबत सां हुसैनी दस्तरख़्वान ते पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था GM चांडियो जी हिन रिपोर्ट में। आयो काबे में मुर्शिद वलिया, लायो काबे में मुर्शिद वलिया, अली मौला वलिन जो वलिया, अली मौला वलिन जो वलिया। जी बिल्कुल, हुसैनी वेलफेयर फाउंडेशन तरफां हुसैनी दस्तरख़्वान ते मौला अली जे विलादत जे ॾियारे जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे। अचो त हिन प्रोग्राम में मौजूद फनकारनि सुगरनि मेज़बाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हर पासे अली अलिया, अल्लाह थी वई हर पासे अली अलिया, अली मौला वलिन जो वलिया, अली मौला वलिन जो वलिया। आयो काबे में मुर्शिद वलिया, लायो काबे में मुर्शिद वलिया, अली मौला वलिन जो वलिया, अली मौला वलिन जो वलिया। जंहिंजे बचण जजबेरील दर्जी थिए, मौत दरजी अची पियो सलामी भरे। अली काबे अंदर तुंहिंजो अचण विसरे न थो, अचण सां मौला तुंहिंजो क़ुरान पढ़ण विसरे न थो। आबेदा बण के याली मेहमान आ गया, खुदा के घर में था कब्जा बुतों का, अली कब्जा छुड़ाने आ रहा है। जे भाई जन्नती थिया त कर पलकन साण प्यार, हुब रखो हैदर जी हैदर जो हुबदार, अली अली औलाद जो तू गोलो थी त गुज़ार, जेको न मञे अली खे तंहिंखां छिनी कर तू धार। सना कया ते साईं जी जे पैदा कयो परवर, रबी दिना ऐसा के जे कोड़न जी आदर, पंहिंजे पुराणे लफ्ज़न जी हाणे खास ॿुधो ख़बर। अॼु 13 रजब मौला अली विलादत जो ॾींहुं आहे। सभिनी मुस्लमाननि जे जेका त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ऐं अॼु उन हस्तीअ जे विलादत जो ॾींहुं आहे जेको जेकॾहिं चवंदो त केरु तव्हांखे चवे त तव्हां यतीम आहियो त चइजो मौला अली असांजो बाबू आहे। मौला अली जी पैदाशी राति आहे, असांजी मुस्लमाननि जी असांजी हिकिड़ी ईद जी राति आहे, वॾी में वॾी ईद जी ख़ुशी जी ईद आहे। मौला जे ज़िंदगी जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो त ज़िंदगी में बहितरी ईंदी, त हीउ जहान बि ठही पवंदो, इंशाल्लाह तव्हांजो मथे जहान बि ठही वेंदो। अॼु मौला अली जी शान ॾियारीअ जो पंहिंजो जनम ॾींहुं आहे ऐं उनजी जेका आहे अॼु शान में जेको असां इहे हुसैनी दस्तरख़्वान ते जेको रखियो आहे मिलाद पंहिंजो जशन, उन जी शान में असां जेको रखियो आहे। असां पंहिंजो ही ख़ुशी जो मौक़ो जशन आहे असां उन्हनि सां मल्हायूं पिया। असांजो चवणु मक़सदु आहे त पंहिंजी गमी ख़ुशी खे हिननि सां मल्हायो। हीअ पंहिंजी ख़ुशी जो ॾींहुं आहे न, हिननि वटि उन बुखे पेट खे खारायो। त हिन मौला अली साईं जिन जे हिन ॾियारे खे असां हिननि सां गॾु सेलिब्रेट करियूं पिया। पंहिंजे दोस्तनि खे बि घुरायो आहे, पंहिंजे पाड़ेवारनि खे बि घुरायो आहे, हिननि सां गॾिजी शरीक थियूं पिया। ऐं ॿियनि दोस्तनि खे बि इहो पैगाम ॾियुसि त अहिड़ा जेके भलारा ॾियारा चवंदा न, ग़रीब मिस्किन सां गॾु गुज़ारियो, इन जी दुआ बि थींदी ऐं तव्हांजी क़बूलियत बि थींदी। जी बिल्कुलु, प्रोग्राम में आयल महिमान मेज़बाननि जो तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अॼोको ॾींहुं जेको आहे उहो असांजे लाइ कंहिं ईद खां घटि न आहे। महिमान ख़ुशूस जेको हिन प्रोग्राम जो हुयो साजिद हुसैन सोलंकी साहिबु, उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी। साईं जिन जो इहो ई चवणो त हीउ जेको प्रोग्राम आहे असां कंहिं होटल रेस्टोरेंट या कंहिं वॾी जॻह ते करे पिया सघूं, पर असां जेको हीउ प्रोग्राम आहे हैदराबाद जी जेका ग़रीब बेपोच अवाम आहे, जेका ॿिनि वेलनि जे मानी जे लाइ परेशान हूंदी आहे, उन्हनि सां गॾु असां हीउ अॼोको वॾो ॾींहुं जेको आहे उहो मल्हाए रहिया आहियूं। कैमरामैन शाहिद सोलंकी सां गॾु GM चांडियो, SS न्यूज़ हैदराबाद। हर पासे अली अलिया, अल्लाह थी वई हर पासे अली अलिया।